बिलालमीन वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ व तीन रहमतल लिल आलमीन अनीसिल गरीबीन कायदिल गुर्रिल मुहज्जलीन अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़हल वजदतुम मा वअदा रब्बुकुम हक़्क़ा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु ज़ालिका लमिनश शाहिदीन व ज़ाकिरीन वल मुतमईन वल मोकिनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क्या शान अहमदी का चमन में ज़हूर है, हर गुल में हर शजर में मेरे मुस्तफ़ा का नूर है। अये बुलबुलाने गुंचाए गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। दुरूद शरीफ मुझे साईं जी मथा बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ अदा हूँ भर ना यो की तो न जुगे जो चालू कर। अला साईं जल्ल शानहू इरशाद फरमायो फ़हल वजदतुम मा वअदा रब्बुकुम हक़्क़ा। जेको अला साईं जल्ल शानहू तव्हां सां वाइदो फरमायो उहो अल्लाह साईं तव्हां सां पूरो फरमायो। जंग बदर में जॾहिं अल्लाह ताला जल्ल शानहू मुसलमाननि खे फतह याबी ॾिनी, काफ़िरनि खे ख़ुदा शिकस्त ॾिनी, पोइ सुहिणे नबी लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद मुंहिंजे आका जे मथां आहे। जंग बदर में जॾहिं अल्लाह ताला मुसलमाननि खे फतह याबी ॾिनी, काफ़िरनि खे शिकस्त ॾिनी, पोइ मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो खूह खणायो, पाण पंहिंजे सहाबा किराम अलैहिम रिदवान खे फरमायूं त इहे काफ़िरनि जा लाश इन खूह में विझंदो वञ। काफ़िरनि जा लाश उन खूह में विधा विया। ढेर थी विया। मुंहिंजे लजपाल नबी सोने नबी ओ मेरा नबी तेरा नबी आका तेरे जिया कोई नहीं, मेरा नबी सोहना नबी ओ मेरा नबी ओ सोहना नबी आका तेरे जिया कोई नहीं। मुझे लजपाल नबी सोने नबी आमिना जे लाल हसनैन करीमैन जे नाने मोहम्मद करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उन काफ़िरनि जे लाशनि जे मथां जंहिं लाशनि जे मथां हसनैन करीमैन जा नाना अहमद मुजतबा मोहम्मद
मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन लाशन जे मथां जो सरकार आया पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम बिही करे फरमायो फ़हल वजदतुम मा वाद रब्बुकुम हक़्क़ा। मुझे लजपाल नबी मुझे सोने नबी हसनैन करीमें जे नाने मोहम्मद करीम फरमायो ओ काफिरो जेको अल्लाह ताला तव्हां सां वाइदो फरमायो हो अल्लाह ताला वो वाइदो पूरो फरमायो। हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़ित्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे सुने नबी जे दरबार क़दस में मौजूद हो। अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह फ़िदाक व उम्मी अबी असांजा पीउ माउ तुंहिंजे मथां कुर्बान वञनि मुंहिंजा हबीब हे त मरी विया आहिनि काफ़र आहिनि मुशरिक आहिनि या रसूल अल्लाह हे ॿुधनि था पाण फरमाइनि था ओ उमर हे असां खां बि वधीक ॿुधनि था असां खां बि हुया काफ़र हुया मुशरिक मजूसी हा। मुझे लजपाल नबी मुझे सुने नबी आमिना जे लाल फरमायो फ़हल वजदतुम मा वाद रब्बुकुम हक़्क़ा जेको अल्लाह तव्हां सां वाइदो फरमायो अल्लाह ताला तव्हां ते पूरो फरमायो। अमीर उमर फरमायो या रसूल अल्लाह हे ॿुधनि था पाण फरमाइनि था ओ उमर तव्हां असां खां बि वधीक हे ॿुधनि था अल्लाह हिननि खे ॿुधण जी सघ ॾिनी आहे ताक़त ॾिनी आहे। अदा जे काफ़र जे मुशरिक ॿुधी सघे थो त नबीअ जो ग़ुलाम मोहम्मद आले मोहम्मद जो ग़ुलाम क़बर में छो नथो ॿुधी सघे। जे काफ़र ॿुधी सघे थो त मदीने वारे जो ग़ुलाम पंहिंजे क़बर में छो नथो ॿुधी सघे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो मुत्तफ़िक़ अलैहि मिशका शरीफ जे अंदर 244 सुफ़े जे अंदर लिखे थो त इन्नल अबदा इज़ा वुडिअ फ़ी क़ब्रिही वतवल्ला अन्हु अस्हाबुहु इन्नहु लयस्मउ करउनि आलुहुम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जॾहिं कांधी कुल्हे ते मैयत खे खणी क़बर में दफ़न कंदा आहिनि क़बर में लाहींदा आहिनि मुर्दे खे क़बर में पूरींदा आहिनि मण मिटीअ जा मथों विझंदा आहिनि मुंहिंजा लजपाल नबी सोना फरमाइनि था जॾहिं कांधी कुल्हे ते खणी लाश क़बर में लहद में उन मुर्दे खे दफ़न करे मोटंदा आहिनि त उहे कांधियुनि जे पेरनि जे जुतियुनि जो खड़को क़बर वारो ॿुधंदो आहे। मुर्दो कांधियुनि जे जुतियुनि जो खड़को क़बर में ॿुधंदो आहे अञा उनखे दफ़न करे मोटंदा आहिनि त उन कांधियुनि जे पेरनि जो खड़को बि क़बर वारो ॿुधी सघे थो। जे हुज़ूर जो ग़ुलाम ॿुधी सघे थो त मदीने जो साईं छो नथो ॿुधी सघे। ये शान है ख़िदमत गारों का सरकार का आलम क्या होगा हर कोई फिदा है बिन देखे हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा हर कोई फिदा है। दुरूद मुझे हुजूर जे मथा सल्लल्लाहु वरी भी मुझे साईं जे मथा दुरूद शरीफ
बिस्मिल्लाह। बाबा ये जेके मसाला जेके न तव्हां मूंखां मदरसे मां पुछो त भली ॻाल्हि आहे, मौज़ू खे ख़राबु न कयो। मसालो जेको आहे जेको मौज़ू आहे, पोइ मुंहिंजो मौज़ू थिड़ी वियो त मुंहिंजो मौज़ू रहिजी वेंदो। दुरूद मुंहिंजे आका जे मथां पढ़ंदो सल्लल्लाहु अलैका। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इमामुल अंबिया फरमाइनि था, ओ उमर, हे मजूसी काफ़र ॿुधी सघनि था, हिननि खे अल्लाह ताक़त ॾिनी आहे, हिननि खे अल्लाह सघ ॾिनी आहे। अदा रहमानी नगर जा गयोर मुसलमानो, जे काफ़रनि खे ॿुधण जी वुसअत आहे, काफ़रनि खे ॿुधण जी ताक़त आहे, त मुंहिंजा सुना करबला वारो हुसैन छो नथो ॿुधी सघे? जंहिंजे लाइ मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो, इन्नी तारिकुन फीकुम सकलैन किताबुल्लाह व इतरती। मुंहिंजा महबूब फरमाइनि था, ओ दुनिया वारो, मां तव्हांखे दुनिया में ॿ शयूं छॾे थो वञा, हिकिड़ो क़ुरान, ॿियो अहल बैत। हिकिड़ो क़ुरान, ॿियो अहल बैत। इन्नी तारिकुन फीकुम सकलैन किताबुल्लाह व इतरती। मुंहिंजा महबूब फरमाइनि था, दुनिया में तव्हांखे ॿ शयूं छॾे थो वञा, इन ॿिन्ही सां मोहबत रखिजो, ॿिन्ही सां प्यार रखिजो, ॿिन्ही सां मोहबत रखिजो। मुंहिंजे क़ुरान सां बि मोहबत रखिजो, मुंहिंजे आल सां बि मोहबत रखिजो, मुंहिंजे क़ुरान सां बि दिलि लाहिजो, मुंहिंजे आल सां बि दिलि लाहिजो। आका फरमाइनि था, मम्मात अला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा। जेको आले बहुत जी मोहब्बत रखी मरी वञे इहो शहीदा। जेको आल बैत जी मोहब्बत रखी मरी वञे वो शहीदा। मम्मात अला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा। जेको आले बैत जी मोहब्बत रखी मरी वञे, महबूब जे बचन सां मोहब्बत रखी मरी वञे, महबूब जे ज़ात आल बैत सां मोहब्बत रखी मरी वञे, आका फरमाइनि था उहो शहीदा शहीदा। पर मम्मात अला बुग़्ज़ आले मोहम्मद मात काफ़िरा। पर जेको आल बैत सां अदावत रखी मरी वञे, आका फरमाइनि था उहो काफ़िर आहे, उहो काफ़िर आहे। अल्लाह तो फरमाए, कुल्ला अस्अलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह तो फरमाए, मां अल्लाह तव्हां खां को बि अजुर नथो वठां, को बि एवज़ो नथो वठां, न सोन थो वठां, न चांदी थो वठां, न ज़र थो वठां, न माल मिल्क थो वठां। इहो थो तव्हां खां घुरां त मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत रखिजो, मुंहिंजे अहल बैत सां। इन शवाल महीने जे 4 जी तारीख़ हज़रत महबूब दो आलम सां मुंहिंजा सुहिणा नजरान जे मजूसिन मुबाहिलो कयो, मुबाहिलो। इंशाअल्लाह मौज़ू ते ईंदुसि, उहो मौज़ू बयानु कंदासीं। अवां सिक मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलो सल्लल्लाहु। औंदी जिंदगी कहिड़े कम दी है, जिंदा पंजे तन नाल प्यार नहीं। ईअं न वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, अञा खुली खुली चओ सुभान अल्लाह। औंदी जिंदगी कहिड़े कम दी है, जिंदा पंजे तन नाल प्यार नहीं। कर पंजे तन दा दिल विच होवे, पिछे जन्नत भी दुश्वार नहीं। पंज तन खां सवा ॻाल्हि आहे ई कोन, कमी कोन ठहंदो। पंज तन जे दरवाज़े जो ग़ुलाम आहे,
पंजतन जे दरवाजे जो ग़ुलाम मोहम्मद आले मोहम्मद जे दरवाजे जो ग़ुलाम हसन जे दरवाजे जो ग़ुलाम हुसैन जे दरवाजे जो ग़ुलाम अम्मा साण बतूल जे दरवाजे जो ग़ुलाम मौला अली अलैहिस्सलाम जे दरवाजे जो ग़ुलाम खुदा जो कसम उन जो दुनिया में भी बेड़ो पारा तो आखिरत में भी बेड़ो पारा। ये सारी कायनात जेका अल्लाह वजूद में आंदी आ मुझे नबी जे बच्चन जे सदके पंजतन जे घराने जे सदके ओंदी जिंदगी केड़े कम दी है जेदा पंजे तन नाल प्यार नहीं कर पंजे तन दा दिल विच होवे पिछे जन्नत भी दुश्वार नहीं। ए घर दा लंगर मुकदा नहीं कदा दर तू साइल वलदा नहीं ए घर दा लंगर मुकदा नहीं कदा दर तू साइल वलदा नहीं जेड़ा एक वारे मंगे पंजे तन तू ओ मंगे दादू झावार नहीं ओंदी जिंदगी केड़े कम दी है जेदा पंजे तन नाल प्यार नहीं कर पंजे तन दा दिल विच होवे पिछे जन्नत भी दुश्वार नहीं ओंदी जिंदगी केड़े कम दी है जेड़ा पंजे तन नाल प्यार नहीं। केंजो केंजो पंजतन सा प्यारा अल्हम्दुलिल्लाह असा सुन्निन जो पंजतन सा प्यारा अरे जो पंजतन सा प्यारा ते जो दुनिया कब्र हशर में बेड़ो पारा है रहमत है दर रहमत है दर दी पाक विला साड़ी दिल विच दे धड़कन है सदा जे दिल विच बोझ अली होवे जे दिल विच बोझ अली होवे ओंदे नस्ल ते कोई एतबार नहीं। आया वरी मिसरो बुध है रहमत है दर दी पाक विला साड़ी दिल विच दे धड़कन है सदा जे दिल विच बोझ अली होवे ओंदे नस्ल ते कोई एतबार नहीं ओंदी जिंदगी केड़े कम दी है जेदा पंजे तन नाल प्यार नहीं। पढ़ दो सल्लल्लाहु अलैहि बुलंद आवाज़ सल्लल्लाहु। ओ मुझा मिठा मुझा दिल बर भा मुझे हबीब जा गुलाम हबीब जा परवानो दुआ कयो अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे सोने लजपाल नबी ऐं नबी जे बचन सां मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वरी भी मुझे आका जे मथां दुरूद शरीफ सल्लल्लाहु नबी सुने जो गुलाम हुजूर जो गुलाम शल असां तव्हांजी गुलामी अल्लाह जे नबी वटि क़बूल पवे। असां तव्हां नबी जा गुलाम नबी जे सहाबा जा गुलाम नबी जे अहल बे जा गुलाम बारहनि इमाम जा भी गुलाम 14 मासूमन जा भी गुलाम पंजतन जे दरवाजे जा भी गुलाम त पीरन जे पीर अब्दुल कादिर जा भी गुलाम। समामा बिन उसाल हेरे तवज्जो समामा बिन उसाल यमामा मुल्क जो सरदार हो
उनके सहाबी गिरफ्तार करे मस्जिद नबीवीअ जे सुतून में ॿधी चयऊंसि। वक़्त जो सरदार हो साईं, वक़्त जो बादशाह हो, पर कट्टो काफ़र हो, इस्लाम जो दुश्मन हो, इस्लाम जो दुश्मन हो, कट्टो दुश्मन हो इस्लाम जो। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में तशरीफ़ फरमा थिया। पाण ॾिठऊं